Ask Mufti Mujib Rahman. दुनिया में शराब हराम आहे ऐं उहो ई शराब जन्नत में कीअं हलाल आहे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सम्झ नथी अचे साईं, खोपड़ी जो थोरो ठीकु इस्तेमालु कयूं। दुनिया वारो शराब, इहो ई शराब जन्नत में न आहे। दुनिया में जेको शराब आहे न, इहो ई शराब जन्नत में न आहे। जन्नत जो शराब ॿिए क़िस्म जो आहे। दुनिया वारो शराब इंसान जी खोपड़ी फिराईंदो आहे। खोपड़ी फिराईंदो न फिराईंदो साईं? अल्लाह ताला तमामु जेको आहे मुस्लमान खे महफ़ूज़ रखे, पर फिराईंदो आहे खोपड़ी खे। असुली कंडीशन में इंसानु न हूंदो आहे। ऐं आख़िरत वारो जेको शराब आहे न, उहो पाक शराब आहे। उहो इंसान जी खोपड़ी खे फिराईंदो न, बल्कि इंसान खे तस्कीन ॾींदो, इंसान जे अक़ुल खे अञा वधाईंदो, इंसान जे फ़हम खे अञा वधाईंदो। ऐं उहो जेको शराब आहे, उहो शराब पाक आहे, न के दुनिया वारो आहे। न के दुनिया वारो आहे। दुनिया वारे ऐं जन्नत वारे शराब में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उन शराब जी क्वालिटी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। अल्लाह जी नबी फरमाए, हिकिड़ो शराब अहिड़ो आहे जेको काफ़ूर आहे, ॿियो शराब ज़ंजबील आहे, ऐं टे नंबर ते जेको शराब आहे उहो शराब तहूर आहे। ऐं ॿुधायूं सभिनी खां बहितरीन में बहितरीन शराब जेको अल्लाह ताला जन्नत में तयारु करे रखियो आहे उन्हनि बंदनि जे लाइ जेके दुनिया में शराब खे हथु नथा लाइनि, अल्लाह ताला उन्हनि खे शराब तहूर पीआरींदो।